अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था खैरपुर मीरस रिपोर्टर अख्तर कीरियो जी रिपोर्ट मुताबिक़ कुंभ भर सां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ नज़र अली जिस्कानी जी पुरानी बिल्डिंग जूं भितूं ऐं छित कमज़ोर हुजण सबबि गुज़िरियल ॾींहुं छित जा चापड़ किरी पिया। नतीजे में 3 मासूम ॿारड़ा जंहिंमें फराह ख़ातून जिस्कानी, राजकुमार, बशीर अली राजड़ जो मथो फाटी पियो। जॾहिं त उस्तादनि ऐं ॻोठाणनि एहतजाज कंदे दाहींदे चयो त 1990 खां वठी स्कूल फ़ाल थियल आहे। काफ़ी भेरा बिल्डिंग जी ज़बून हालीअ बाबति इतला ॾींदा रहिया आहियूं, पर इंतज़ामिया इन महिल ताईं को बि तारुक न आहे वरितो। हुननि मूजिबि त स्कूल जा चापड़ किरण खां पोइ काफ़ी ॿारड़नि स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे, जॾहिं त वालिदीन जा ॿारड़ा परेशान आहिनि। असां पंहिंजे ॿारड़नि खे तालीम पिराइण लाइ मोकिलियूं था, ॿारड़ा गैर महफ़ूज़ आहिनि। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदा MNA मैडम नफ़ीसा शाह जीलानी, MPA मुनवर वसाण, TO प्राइमरी कोटजी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ज़बून हालीअ जो शिकार थियल बिल्डिंग ठाराए जीअं असांजा ॿारड़ा तालीम पिराए सघनि।